साधु खां ख़बर शामिल कयूं पिया। असगर खान मल्लाह जी रिपोर्ट मुताबिक़ सरदार हाजी मोहम्मद अयूब मल्लाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अखियुनि सां ॾिसूं था, कननि सां ॿुधूं था। इंसाफ़ जी हासिलात लाइ कॾहिं सरकारी मुलाज़िम चऊं था मुलाज़िमनि जूं ग्रेड वधायो, पगारूं वधायो, कॾहिं चऊं था पुलिस खे अपग्रेड कयो। हुकुमराननि सियासतदान कॾहिं कंहिं मज़दूर जो सोचियो आहे त हिन कहर जी महांगाई में मज़दूर खे 500 रुपया ॾियारी मिले थी, उन मां उनजे बच्चनि जो गुज़र कीअं थिए थो। पाकिस्तान में महांगाई जी हद वधी वई आहे। ख़ासि तौर ते असांजी सिंध सां एतिरो त ज़ुल्म आहे। ज़रई पाणीअ जी खोट आहे, कलर जी खोट आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान खां सस्ताई ग़रीबनि जो जीअण जंजाल करे वियो आहे। अख़बारूं विकिरो कंदड़ मुमताज़ अली सूमरियो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 200 रुपया किलो वारो गिहु 400 खां 450 थी वियो आहे। ख़बरूं विकिरो कयूं था, सफ़र नथो थिए। महांगाई सबबि पंहिंजे बचड़नि खे तालीम नथा ॾियाराए सघूं। 30 खां 40 अख़बारूं विकिरो करे रहिया आहियूं, पर अॼु ताईं न नौकरी मिली आहे, न को कारोबार वरी सघिया आहियूं।